अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थईम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी ही वीडियो उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ासि आहे जेके शाहिद बबर जा परस्तार आहिनि ऐं शाहिद बबर जे आवाज़ खे पसंदि कंदा आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाहिद बबर ऐं शाहीना अलीअ जो हिकु गॾु ड्यूट सॉन्ग अची रहियो आहे, तमामु बहितरीनु सॉन्ग आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ सॉन्ग रिकॉर्डिंग मुकमिल थी चुको आहे ऐं हिन जी वीडियो भी रिकॉर्डिंग थी चुकी आहे। ही वीडियो हिन जी मॉडलिंग आहे। दोस्तों तमामु जल्द ही गानो अचण वारो आहे। दोस्त सोचे रहिया हूंदा त ही गानो कॾहिं ईंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनखां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, महिरबानी। दोस्तों ही गानो सूमर ते शाम जो 7 बजे ऐं 15 तारीख़ ते अची वेंदो। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स कयो, महिरबानी दोस्तों।